जय झूलेलाल। मुंहिंजो नालो अनन्या सोहन टेरामनी आहे। मां 5 दर्जे में पढ़ंदी आहियां। अचो त असां शुरू कयूं सवालनि जा जवाब। पहिरियों, राम दरवाज़ो ज़ोर सां बंदि कयो। सुनीता ॻाढ़े सिग्नल ते कार रोकी। मुंहिंजो दादा अख़बार रोज़ पढ़ंदो आहे। को बि जवाब ॾियण वक़्तु तकड़ि करणु न घुरिजे। रेलगाॾी ॾाढो आवाज़ कंदी आहे। कॿट मथां रखियल रांदीको किरण सां टुटी पियो। सच चाहे केतिरो बि कठोर हुजे, असांखे हमेशह सच ॻाल्हाइणु घुरिजे। तेज़ गर्मीअ में मूंखे वणनि जी छांव वणंदी आहे। आसमान नीरो आहे। चौमासो सावण महीने में तेज हूंदो आहे। जय झूलेलाल।